अस्सलाम वालेकुम नाजरीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में खुश आमदीद। रिपोर्ट शेयर कयूं पिया दादू मां पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ जे नुमाइंदे रईस साहिल शेख जी दादू जी बी सेक्शन थाणे जे हद में 15 साला नीगरी समीरा सोलंकी जी बेअदबी वारो मामलो। दादू जी बी सेक्शन पुलिस 15 साला नीगरी सुमेरा सोलंकी ऐं अगवा जे इल्ज़ाम में आयल जवाबदार वसीम लिगारी खे दादू जी अदालत में पेश कयो। दादू जे सिविल जज जुडिशनल मजिस्ट्रेट मोहम्मद असलम कलोड़ो जी अदालत जवाबदार वसीम लिगारी के 14 ॾींहं जे रिमांड ते जेल हवाले करण जो हुकुम ॾिनो। अदालत नीगरी सुमेरा सोलंकी जे बयान बाद केस खे पंहिंजे वालिद हवाले करे छॾियो। वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहुं दादू शहर जे जमाली कॉलोनी में पुलिस छापो हणी 15 साला नीगरी सुमेरा सोलंकी के नौजवान वसीम लिगारी जे घर मां बाज़ाब करायो। नीगरी जे वारसनि जे फरियाद ते दादू बी सेक्शन थाणे ते अगवा ऐं वरगलाइण जो केस दाख़िल कयो वियो हो।